अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों हाणे हसन अब्बासी किताब आहे प्यासी धरती रमदा बादल। नाविल निगार सिराज किस्त 40। सुबुह जो वरी बि सख़्तु उञ हिन जी निंड फिटाए विधी। हिनखे ईअं महसूसु थियो ॼण त हिन जी ज़ुबान में बाबरा कंडा ॼमी पिया हुजनि। हिन जो तारूं सुकी ठूठ थी वियो ऐं निड़ीअ जे पुठ में हिकु कौड़ाण खटी ओघराई बणिजी थी वई। हू उथी यकसाई 2 गिलास पाणीअ जा पी वियो। हिन जो सॼो बदन छिॼी रहियो हो। मग़ज़ गरो गरो महसूस थी रहियो हुउसि ऐं मग़ज़ जे पुठ में क्याड़ीअ वटि हल्को हल्को सूर रखी रखी धवण थिए लॻो। नौकर नाश्तो खणी आयो त हिन जी दिलि कुझु बि खाइण ते न थी, फ़क़ति चांहि जो हिकु कोप पी सघियो। 9 बजे मंज़ूर आयो त हू अञा ताईं ईअं ई सुस्तु वेठो हो। उथी तयारु थी वठि, अॼु कम ते हलणो आहे। कम जो ॿुधी बि ॼण त हिन जे बदन में को बि रद्द अमल ज़ाहिर कोन थियो। हू हिकदमि तयारु थी मंज़ूर सां गॾु हेठि लही आयो। भाॼीअ जे कमरे में क़दम रखंदे हिनखे अॼु अलाए जे छो को ओचितो पर ॼातल सुञातल अहसासु जाॻण लॻो। उन वक़्तु हू सोचे न सघियो त उहो छाजो अहसासु हो। उन अहसास खे हू को नालो का सही सुञाणप ॾेई न सघियो। कीअं आई अनु? भाॼीअ पाॿो मां पुछियो। हिन ॾिठो त भाॼीअ जे अखियुनि में ॼण त का शिकायत हुई, ॼण चवंदी हुजे राति न आहे, असां ॾाढो इंतज़ारु कयो। जी ठीकु आहियां, अनुअ उतावलो थी चयो, ॼण त हिनखे उहा पक हुई त उहो सुवालु पुछियो वेंदो ऐं हू ईअं ई जवाबु ॾींदो। कुझु सुस्तु थो लॻी, भायां थी राति निंड ठीकु न कई अथई। भाॼीअ जे लफ़्ज़नि में टोक हुई ऐं माना ख़ेज़ नज़रुनि सां मंज़ूर ॾांहुं ॾिठाई। मंज़ूर रुॻो कंधु हेठि करे छॾियो। हिनखे उहो अहसासु थियो ॼण त मंज़ूर जे उन तरह कंधु झुकाइण मां भाॼी सॼी ॻाल्हि सम्झी वई त हिननि राति कीअं गुज़ारी हुई। चङो ॿुधो, राति वरी माल पहुतो आहे, उहो खणी पहुचाए अचो। अॼु सुल्तान ऐं अवेस कोन आहिनि, उन करे लाचार अमीं ॿई वञो। अॻे ई देरि थी वई आहे। मंज़ूर खे ख़बर आहे त किथे पहुचाइणो आहे, पर ख़्याल सां भाॼीअ आख़िरी फ़िक्रो कुझु वधीक संजीदगीअ सां चयो। जी। मंज़ूर ऐं अनुअ ॿिन्हिनि हिकु आवाज़ थी चयो। हूअं त कुझु कोन्हे पर एहतियात ज़रूरी आहे, भाॼीअ चयो। पंहिंजी टेबल ते पियल हिकु वॾो बॉक्स खणी खेनि ॾींदे चयईं, जेकॾहिं का बि रुकावट ॾिसो त कार खे रोकिजो न ऐं बाक़ीअ मां पाण सम्झो था। मंज़ूर ऐं अनुअ जा हथ बेसाख्ता पंहिंजे पंहिंजे खीसे में पियल रिवाल्वरनि ताईं वञी पहुता ऐं संदन चहिरे ते हिकु गंभीर मुर्क छाइजी वई। बसि वञो, भाॼीअ हुकुम जे अंदाज़ में चयो। मंज़ूर बॉक्स खे कच्छ में करे ॿाहिरि निकिरी आयो। अनु बि संदसि पोयां ॿाहिरि निकिरी आयो। वॾी कारी कार में जंहिं ते को बि नंबर लॻल न हो, मंज़ूर पोयां वेही रहियो ऐं अनु ड्राइवर सां अॻी सीट ते वञी वेठो। रिवाल्वर कढी सेफ लाहे तयारु थी वेही रहियो। ड्राइवर खे मंज़िल जी ख़बर हुई ऐं गच देरि खां पोइ हू हिकु वॾे बंगले खां थोरो परभरो बीह रहियो। मंज़ूर दरवाज़ो खोले ॿाहिरि लथो ऐं अनुअ खे इशारो कयईं। अनु रिवाल्वर वारो हथु खीसे में विझी मंज़ूर खां कुझु क़दमनि जे फ़ासिले ते हिन जे पोयां हलणु लॻो। बंगले जे दरवाज़े ते हिकु पठाण चौकीदार स्टूल ते वेठो हो। मंज़ूर हुन सां कुझु ॻाल्हायो ऐं दरवाज़े में हिकु नंढो लंघो खुली पियो। मंज़ूर अंदरि लंघी वियो ऐं अनु बि वञी साणसि गॾियो। वॾे शाही लान खे पार करे हू हिकु वॾे दालान में दाख़िल थिया। दालान खां अंदरि वञण वारे दरवाज़े ते मंज़ूर 3 भेरा बिजलीअ जी घंटी वॼाई। हिकु देव जहिड़े हमराह दरवाज़ो खोलियो ऐं मंज़ूर खे ॾिसी चयईं, बास कावड़ियो वेठो आहे, एतिरी देरि कबी आहे। ऐं पोइ अलॻि हटी हिननि खे अंदरि वञण लाइ रस्तो ॾिनई। उतां खाॿे पासे हिकु ॿिए कमरे जे दरवाज़े ताईं खेनि वठी आयो। पाण दरवाज़ो खोले अंदरि हलियो वियो ऐं घड़ीअ खां पोइ खेनि अंदरि अचण जो इशारो कयईं। अंदरि घिरण सां अनुअ ॾिठो त आराम कुर्सीअ ते डिघे गाउन में हिकु हिमत भरियो मुड़ुसु अधु लेटियो पियो हो। संदसि पासे खां टेबल ते 3 टेलीफोन रखियल हुआ, हिकिड़ो अछो, ॿियो कारो ऐं टियों साओ, जंहिं ते हिकु ॻाढ़ी बत्ती पई ॿरी। संदसि साम्हूं टिपाईअ ते हिकु बोतल रखी हुई। अनुअ ॾिठो त उहा विस्कीअ जी बोतल हुई। हिन जे अॻियां रखियल गिलास बि विस्कीअ सां भरियल हो ऐं सोडा जे करे पाणीअ जा आणा मथे चढ़ंदा थी विया। हिन जे अखियुनि ते हिकु वॾो कारो चश्मो चढ़ियल हो, जंहिं हिन जे अखियुनि खे बिल्कुलु लिकाए छॾियो हो। हिननि खे ॾिसी हिन टिपाईअ तां सिगरेट खणी लाइटर सां दुखाईंदे हिकु डिघो कश हयो ऐं पोइ हिन चयो, किथे मरी विया हुआ अमीं सभु? हिन कुझु अहिड़े अंदाज़ सां चयो जंहिंमें कावड़ खां सवाइ अजीब नफ़रत भरियल हुई।
नफ़रत जो रुगो हल्को अहसास बि अनूअ जे जिस्म में आकड़ पैदा करे विझंदो हो ऐं अनूअ खे पंहिंजे ॻिचीअ जूं तंतूं सीटजंदियूं महसूसु थियूं। हीउ केरु थींदो आहे ईअं ॻाल्हाइण वारो? हिन सोचियो, पर मंज़ूर खे चुप ॾिसी हू बि चुप रहियो। जेकॾहिं को छापो लॻे हा त केरु ज़िम्मेदार हो? तूं या हूअ नवाबज़ादी? लखनि जो माल बि वञे हा ऐं समूरे कारोबार जी सत्यानाश थी वञे हा। हीउ केरु आहे? को नओं रखियो अथव छा? अनूअ जे लौंदड़ियुनि में रत जो दबाव तेज़ थी वियो। हिन जी मुठ रिवाल्वर ते भिची वई। मंज़ूर चयो, जी न, हीअ असांजो पुराणो साथी आहे। उस्ताद शेरूअ वारे झेड़े में ही हो। चङो वञो, पर आईंदे ईअं न थिए। जी। मंज़ूर बिल्कुलु मींहं में भिनल कांव वांगुरु जवाबु ॾिनो ऐं चुपचाप उहा बॉक्स मेज़ ते रखी छॾियईं। जॾहिं हू ॿई अची कार में वेठा, अनूअ खां रहियो न थियो ऐं हिन उतावलाईअ मां पुछो, हीउ केरु हो? बॉस। मंज़ूर मुख़्तसर जवाबु ॾिनो। बॉस छा थींदो आहे? हिन खे हुन लफ़्ज़ जो अंदाज़ो त हो, पर हिन तालुक़ सां हिन खे ॻाल्हि सम्झ में न आई। दरअसल बाजी बि हिन जे पारां कमु कंदी आहे। असां वारो बंगलो ऐं समूरो कारोबार हिन जो आहे। असीं सभु हिन जा माण्हू आहियूं। हू तमामु ज़ोरावर माण्हू आहे। हिन जो को बि दुश्मन दुश्मनीअ जी हालति में घणो वक़्तु जीअरो नथो रही सघे। हूअं त असां जहिड़ा केतिरा माण्हू हिन वटि आहिनि, पर पुलिस में संदसि वॾी पहुच आहे। हिन जी सिधी लाइन मुल्क जे सदर सां ॻंढियल आहे। ईअं सम्झ त मुल्क जे हिन हिसे जो हू ई बादशाह आहे। अनू हिन इंकिशाफ़ लाइ बिल्कुलु तयारु न हो। हुन इंकिशाफ़ खां पोइ बि उहा ॻाल्हि सहण लाइ तयारु न हो त को माण्हू हिननि सां अहिड़े नमूने ॻाल्हाए। पर यार, हिन जे ॻाल्हाइण जो तरीक़ो केतिरो न अढंग हो। हिन सम्झो त मंज़ूर ज़रूरु हिन सां हा में हा मिलाईंदो। हिन जो नमूनो ई अहिड़ो आहे। आख़िर बि त बॉस आहे। उहो आख़िर बि त बॉस आहे जुमिलो हिन खे बिल्कुलु न वणियो, पर हिन कुझु न चयो।